नानकत से बसंत है, नानकत से बसंत है। गुरबाणी गायसी नानकत से बसंत है, जे सतगुर सेव समाए। जेको सेवा करे तो ऐं सिमरन करे तो उन जे लाइ सदाई बसंत आहे। इन गुरबाणी सां जो पंहिंजे सत्संग में प्रवेश कयूं। शुरुआत में अगर बसंत जो मौसम, बसंत जो माहौल थी वञे त सॼे सत्संग में बसंत जो आनंद ईंदो। इन करे शुरुआत सुठी त एंड भी सुठो थींदो। भगवत गीता ते पाण सत्संग करे रहिया आहियूं। 16वां अध्याय रहियो आहे, दैवी असुर संपत्ति विभाग योग। भगवान कृष्ण ॿुधाए रहियो आहे दैवी गुण कहिड़ा गुण दिव्य थींदा आहिनि, अनमोल रतन कंहिंखे चइजे। कहिड़ा गुण धारण कजनि जो भगवान भी शाबाशी ॾे। उहे गुण अची रहिया आहिनि, उन्हनि ते असां सत्संग ॿुधी रहिया आहियूं। कुझु माण्हुनि में त जन्मजात दैवी गुण हूंदा आहिनि, जन्मजात।
ॾाढा दफ़ा सत्संग ॿुधण वारे खे हैरानी थींदी आहे कि इनखे दैवी गुण चइबो आहे छा? इहो त मूं में सहज ही हो। दैवी गुण को कठिन कान्हनि, पर माण्हू एतिरो उलझल थी वियो आहे, जलेबी ठही चुको आहे, जो हुनखे सरल ॻाल्हि बि कठिन लॻण लॻी आहे। त हिकु त थींदो आहे सहज गुण हुजनि, ॿियो वरी कोई सत्संग ॿुधी ॿुधी करे पंहिंजे जीवन में उहे गुण आणण जी कोशिश कंदो आहे। त असां अर्जित बि कयूं त बि सुठो, खुदि हासिल कयूं दैवी गुण हासिल करण लाइ उहे अवगुण छॾियूं। जीअं अक्रोध दैवी गुण आहे त क्रोध छॾियूं। त हुन में अची हली रहियो हो पिशुन अवगुण आहे, उनखे छॾण वरी गुण आहे अपैशुनम। ॿुधोसीं असां पिशुन जो अर्थ निंदा, चुगली, जासूसी, कंहिंजा गुण वधाए ॿुधाइण, कंहिंजा अवगुण वधाए ॿुधाइण, कंहिंखे हाईलाइट करणो आहे, कंहिंखे किराइणो आहे, इहो धंधो, इनखे चइबो आहे पिशुन। वेदन में हिकु कथा ईंदी आहे, ऋग्वेद में, ॾाढी नंढड़ी कथा आहे। हिकु असुर हो, वलासुर, वल असुर। पंहिंजे शास्त्रनि पुराणनि में हर टाइप जा असुर मिलंदव, त ही बि ॿोले आयो आहियां। ही असुर आहे, इन जो कमु हो केवल निंदा करण, हितां जी हुत करण, चुगली पहुचाइण ऐं बुराई करण। देवताउनि जो ही दुश्मन हो, ही देवताउनि जी निंदा कंदो रहंदो हो, पर साम्हूं न। छो त जेको माण्हू निंदा कंदो आहे न, उनखे साहस कोन हूंदो आहे, उनखे आत्मविश्वास कोन हूंदो आहे कि साम्हूं अची करे लड़ाई करे सघे। जंहिंमें ही अवगुण हूंदो आहे, पिशुनता, जासूसी, चुगली, कूड़ ॻाल्हाए कंहिंखे हाईलाइट करण, उनमें आत्मविश्वास न हूंदो आहे कि साम्हूं अची साहस करे। तो वो वल असुर साम्हूं कोन ईंदो हो देवताउनि जी, बसि उन्हनि जी बुराइयूं करण। ऐं हिकु ॿियो कमु कंदो हो, स्वर्ग लोक मां गायूं चोरी करे ईंदो हो। उन्हनि जूं देवताउनि जूं गायूं, ऐं गायूं ॾाढो वॾो धन मञियो वेंदो हो उन वक़्तु। गायूं चोरी करे गुफ़ा में लिकाईंदो हो। हिन जे कम जूं कोन हुयूं गायूं, इहो बि महत्वपूर्ण आहे। ही पंहिंजे उपयोग लाइ चोरी कोन कंदो हो, पर हुननि जो सदुपयोग न थिए इन लाइ हू सदुपयोग करे रहिया आहिनि गांइ जो, गांइ जी शेवा, गांइ मां खीर, ऐं गांइ खे त कामधेनु चयो वियो आहे। गांइ जो जिते केवल वास आहे, उहा जॻह पवित्र आहे। त हुन वल खे पंहिंजे लाइ न खपंदी हुई गांइ, पर हुननि जो कुझु बि उधार न थिए। इहो पिशुनता जो उदाहरण आहे। पिशुन इनखे चइबो आहे, इहो अवगुण इनखे चइबो आहे। वरी बुराई उन्हनि जी करे साम्हूं अची वञनि त देवताउनि खे कुझु न चए, त देवताऊं कंफ्यूज कि गायूं केरु पियो थो चोरी करे, ऐं निंदा असांजी केरु पियो थो फैलाए, केरु पियो थो बुराई करे। ॾाढा माण्हू चुपचाप सां कंहिंजी बि बुराई करे निकिरी वेंदा आहिनि, पोइ पतो ई कोन पवंदो आहे कि शुरू कंहिं कई हुई। त उहो हो, इहो अवगुण आहे। पोइ त बृहस्पतिअ ॿुधायो देवताउनि खे कि अरे हे वल असुरा, ही गुफ़ा में गायूं लिकाए आयो अथव। पोइ सभई देवताऊं आया, बृहस्पतिअ बैल जो रूप धारण कयो, ऐं उन वल असुर खे बृहस्पतिअ मारियो बैल जो रूप में। चेस तूं गायुनि खे घटि थो सम्झी न, हाणे गऊ वंश ई तोखे मारींदई। त इहो हिकु अवगुण आहे, पिशुन, चुगली, निंदा, जासूसी, हितां जी हुत करण। जेको इहो कमु नथो करे उहो दैवी गुण। मनुष्य त कमु कंदो, छो त मनुष्य खे अवसर ॾाढो मिलंदो आहे बुराई करण जो, निंदा करण जो,
ऐं मसाला लगाए करे पंहिंजो एड करे ॿुधाइण जो। माण्हू अगरि मसाला न लॻाइनि त बि ठीकु आहे, भई जेको ॿुधोसीं उहो ई चई ॿुधाइनि, पर माण्हू थोरो पंहिंजो बि जोड़े छॾींदो आहे। इन खे चइबो आहे इहो अवगुण आहे। इहो न करे माण्हू, बल्कि जेको विवेक जो इस्तेमालु करे, तव्हांजे अॻियां कोई कंहिं सुठे माण्हू जी बुराई करे ऐं तव्हां मन में सोचो अगरि हितां जी संगत आयो त तव्हांजो फर्ज़ आहे विवेक सां सोचण कि जंहिंजी बुराई करे रही आहे उहो अहिड़ो आहे या कान्हे, मूंखे निर्णय करणो आहे। तो तव्हां ख़ुदि सोचो कि लॻंदो त कान्हे अहिड़ो, या लॻंदो आहे या न आहे, पर हिन जे चवण तां विश्वास न कजो। पोइ तव्हां अगरि पंहिंजे विवेक सां निर्णय खणी वठो कि हीअ ग़लति जानकारी ॾिए थी वधाए करे, मां हिनखे अॻिते फैलण न ॾींदसि, त इहो तव्हां में दैवी गुण अची वियो, इहो तव्हां में एतिरे में ई दिव्य गुण अची वियो। अपैशुनम, कंहिंजी निंदा न करण जो, अॻिते न फैलाइण जो। त इनखे चयो वियो आहे कि इहो अवगुण आहे, आसुरी प्रवृत्ति आहे। निंदा करण, जासूसी करण ऐं पचर करण ऐं न करण दिव्य गुण आहे। पर मां वरी तव्हांखे सावधान कयां, विश्लेषण अलॻि शइ आहे। छो त माण्हू हिनखे विश्लेषण खे निंदा सम्झंदा आहिनि। ही प्रयोगशाला आहे न व्यासगति, त असां सत्य असत्य खीर नीर अलॻि कंदा आहियूं न, त हिनखे विश्लेषण चइबो आहे। मां मिसाल ॾींदो आहियां कॾहिं कॾहिं कि संसार में कई माण्हू हीअं कमु कंदा आहिनि, त इहा निंदा थोरी आहे, बल्कि जेको इन खां बचे उन में गड़बड़ आहे। जेको चए न असांखे छा करणो आहे, त माना हुनखे कुझु कोन्हे करणो, हुनजो जीवन ईअं ई आहे, हुनखे मनुष्य जन्म पाए करे बि कुझु करणो ई कान्हे, हुनखे पशु ई ठहिणो आहे। पर जंहिंखे पंहिंजी उन्नति करणी आहे आध्यात्मिक, उहो त चिंतन कंदो, मनन कंदो, विश्लेषण कंदो। ॾाढा त वरी अहिड़ा चालाक थींदा आहिनि प्रवचन करण वारा, पंहिंजो बचाव करण जे लाइ चवंदव किसी की निंदा मत करो। वो छा चवण चाहींदो आहे, मुंहिंजी निंदा न कयो। अहिड़नि खां बि सावधान रहिजो, चालाकनि खां। हाँ, असां उनखे ये जवाब ॾींदासीं, हम निंदा करेंगे भी नहीं, करते भी नहीं है, आज तक की भी नहीं है, लेकिन विश्लेषण किया है और करते रहेंगे। और विश्लेषण को निंदा मत समझना, बस उन विश्लेषण में उनजी ऐसी कैसी थी वेंदी, निंदा थोड़ी था कयूं। स्वामी राम सुखदास गुरु किताब लिखियईं क्या गुरु बिना मुक्ति नहीं, त सॼो विश्लेषण करे छॾियईं गुरु कंहिंखे चइबो आहे, ऐं हिननि सभिनी पाखंडनि जी पोल खोले छॾियईं कि हिन खां सुठो गुरु कयो ई न, गुरु जी ज़रूरी कान्हे, भगवान ज़रूरी आहे। त कुझु संतनि चयो तव्हां त गुरुअ जी बुराई था कयो, त स्वामी राम सुखदास चई मां गुरुअ जी निंदा कोन थो कयां, मां पाखंड जी निंदा थो कयां। भ्रम कढी छॾियो दिमाग मां। सचे गुरुअ जी महिमा त असां ख़ुदि ॻाईंदा आहियूं, ऐं सचे गुरुअ जी महिमा त थियणी ई खपे, अस्तित्व ॻाए रहियो आहे हुनजी महिमा, पर कूड़े गुरुअ जो खंडन त थियणु खपे। इनखे विश्लेषण चइबो आहे। त निंदा खां बचूं, विश्लेषण कयूं, विश्लेषण खां न बचूं। विश्लेषण त हिकु प्रयोग आहे। जेके विश्लेषण खां बचण जी कोशिश कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि असांजो कहिड़ो मतिलबु, त सम्झिजो सभिनि खां वॾो उचको इहो ई हूंदो, छो त विश्लेषण बि नथो करणु चाहे ऐं उनखे निंदा चई करे बचण जी कोशिश थो करे, त माना हिन में हूंदो उहो सभु। त निंदा करण असां स्पष्ट सम्झी चुका आहियूं, निंदा, जासूसी, कंहिंखे हाईलाइट करण, पैसा वठी करे विज्ञापन, जीअं विज्ञापन कंपनियूं कंदियूं आहिनि कि ये क्रीम लगाओ गोरे हो जाओगे केवल 7 दिनों में, 4 हफ्तों में। तो विज्ञापन तॾहिं जरूरत पवंदी आहे जॾहिं उहा शइ न आहे उते। त जेके इहे कमु कंदियूं आहिनि जासूस,
पहले गुरु जो अरे क्या तो गुरु हमारा, क्या तो ये, क्या तो वो, यह है पिशुनता, यह है चुगलखोरी, यह है गलत जानकारी ॾियण। इहो अवगुण आहे। इन खां असां बचण जी चेष्टा कयूं, इन हरकतुनि खां। ऐं इन जो उपाय छा आहे? हीउ अथव उपाय। बिसर गई सब तात पराई, बिसर गई सब तात पराई, जब ते साथ संगत मोहि पाई, जब ते साथ संगत मोहि पाई, बिसर गई सब तात पराई, बिसर गई सब तात पराई, जब ते साथ संगत मोहि पाई, जब ते साथ संगत मोहि पाई, बिसर गई सब तात पराई। ना को बैरी नारी बेगाना, ना को बैरी सबल संग हमको बन आई, सबल संग हमको बन आई, बिसर गई सब तात पराई, बिसर गई सब तात पराई, जब ते साथ संगत मोहि पाई, जब ते साथ जो प्रभु कीनो सो भले मानियो, जो प्रभु कीनो सो भले मानियो, एह सुमत साधु ते पाई, एह सुमत साधु ते पाई।
पंजी पातशाही गुरु अर्जन देव साहब जी फरमाइनि था कि जंहिंखे साध संगत मिली थी वञे न, सत्संग मिली थो वञे, उनखां पराई पचर विसरी थी वञे, पोइ उनखे पराई पचर में रस नथो अचे, पोइ हेॾां होॾां नथो निहारे कि हुन छा कयो। इहो रस ईंदो आहे न माण्हूअ खे निंदा ॿुधण जो बि ऐं निंदा करण जो बि, फालतू ॾिसण जो बि ऐं फालतू ॾेखारण जो बि, छो त उन्हनि खे अञा साध संगत जो रस कोन आयो आहे। ॾाढा त साध संगत जो रस बि ॾिसण चाहींदा आहिनि कि कॾहिं महिल जो रस ईंदो, कब आएगा रस, साध संगत का रस। तो उन्हनि वीचारनि खे जीवन भर रस कोन ईंदो, जेके अखियुनि सां ॻोल्हण जी कोशिश कंदा कि रस तो आया ही नहीं, कुछ उपद्रव तो हुआ ही नहीं। साध संगत सत्संग कननि सां थींदो आहे। जेको माण्हू सत्संग ॿुधे थो उनखे रस अचे थो, ऐं अहिड़ो रस जो उनखे निंदा रस पोइ कचरो थो लॻे। सत्संग ॿुधी माण्हू वञे थो, पोइ उनखे पुराणी साहेड़ी चएसि, हलिया अचु वेह त सही, ॻाल्हियूं कयूं, अचु कचहरियूं कयूं, हुन छा कयो हुन छा कयो, अचु ॿुधायई। हिनखे वणंदसि ई कान। जेका सत्संग ॿुधी वेंदी उहा चवंदी छोड़, बिसर गई सब तात पराई, जब ते साध संगत मोहे पाई। जॾहिं खां मूंखे साध संगत मिली आहे, मां पराई तात पराई पचर छॾे ॾिनी आहे। हाणे मूंखे हुन में रस कोन थो अचे। पिशुनता, इनखे चइबो आहे पिशुनता। अचो ऐं इहो न हुजणु, निंदा रस न हुजणु, अपैशुनम, बिसर गई साब सब तात पराई, इनखे अपैशुनम, इहो गुण अथव, इहो सदगुण अथव कि तव्हांखे पराई पचर में रस न अचे। भगवान बचाए, कॾहिं कॾहिं अहिड़ा बि माण्हू मिलंदा आहिनि न, शुरू थी वेंदा आहिनि, हाणे जिद छॾाइण बि मुश्किल हूंदो आहे। हुन हीअं कयो, हुन हीअं कयो, पाड़े में हीअं थियो, फलाणी भॼी वई, हू आयो। हाणे मां छा कयां? तव्हांजे मन में ईंदो अथव कॾहिं कोई अहिड़ो मिली वञेव त मन में ईंदो अथव मां छा कयां? अञा मुंहिंजे बसि हेसि ताईं ईंदो आहे, हेसि ताईं। थोरी उमिरि वधण ॾियो, ज़बान ते बची वेंदो। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। त ॻाल्हि बि हले, इहो हिकु अवगुण थींदो आहे, पिशुन, पर उहो दूर थींदो आहे साध संगत सां। जॾहिं साध संगत में असां वियूं था, जॾहिं साध संगत में असांखे आनंद थो अचे, हिकु अद्भुत रस, त पोइ पराई पचर विसरी थी वञे। पोइ असांखे ईअं थो लॻे उहो ॼण फालतू आहे। जेसिताईं साध संगत जो रस न अचे तेसिताईं पराई पचर में रस ईंदो आहे। जेसिताईं माण्हू अंतर्मुखी न थियो आहे, भीतर न वियो आहे, तेसिताईं बहुर्मुखी ॿियनि में रस ईंदो आहे। त इन खां बचूं असां, ऐं भॻवान असांखे अहिड़नि खां बचाए जेके असांखे पराई पचर करे कचरो ॾियनि अची। हुतां जो कचरो कि फलाणे हीअं फलाणे हूअं, त हिनखे चइबो आहे पिशुनता। ऐं इहो अवगुण न हुजे त अपैशुनम, त इहो गुण आहे अपैशुनम। इन खां बचूं। बचण खे कृष्ण भगवान गुण थो चए इन्हनि ॻाल्हियुनि खां।
हाणे ॿियो आहे इन खां पोइ दया। दया त ख़बर अथव न, दया हिकु थींदी आहे भगवान जी दया, ॿी थींदी आहे संतनि महात्माउनि जी दया, टी थींदी आहे साधक जी दया, चौथी थींदी आहे आम मनुष्य जी दया, पंजी थींदी आहे निम्न मनुष्य जी दया। भगवान जी दया सभिनि खां ऊंची, सभिनि खां श्रेष्ठ। मोरारी बापू जी कथा में मां ॿुधो हो कि तव्हां पाप केतिरा बि कयो, पाप करे करे जॾहिं थकिजी पओ, मोरारी बापू तो चए हिकु वक़्तु आहे कि असांखे कॾहिं कॾहिं मन में अचे कि मां पाप कयो आहे, मां अपराधी आहियां, त चिंता न कयो। अगर तव्हां साधक आहियो, तव्हां केतिरा बि पापी हुजो, पाप करे 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 जॾहिं थकिजी पोइ अचोसि परमात्मा जी शरण में, चोसि भगवान मां तुंहिंजी शरण में आहियां, हू क्षमा करण में कोन थकिजंदो। इहो मोरारी बापू चयो ऐं बिल्कुलु सुठी लॻी ॻाल्हि। हू कोन थकिजंदो, हू दयालु आहे। इहा आहे भगवान जी दया। भगवान जी दया ॿिनि प्रकारनि जी थींदी अथव। हिक खे चइबो आहे कृपा ऐं ॿिए खे चइबो आहे करुणा। कृपा थोड़ी कठोर थींदी आहे। जॾहिं असांजे जीवन में प्रतिकूल परिस्थिति अचे, जॾहिं जीअं असां चाहियूं था उनजो उल्टो थिए, दुखदाई परिस्थिति अचे, त उनखे बि दया ई समझिजो, भगवान जी दया। उहा असांखे शुद्ध कंदी आहे। उहा थोड़ी कठोर कृपा आहे, पर असांखे शुद्ध करे, संसार खां परे करे भगवान सां जोड़ींदी आहे। सुठी आहे उहा कृपा। ऐं करुणा में वरी छा थींदो आहे, भगवान सुख जे रूप में दया कंदो आहे, प्रतिकूल परिस्थिति ॾेई करे। जीअं चाहियूं तीअं थिए, आनंद मिले, खुशी मिले, भगवान में विश्वास अञा वधे, इनखे वरी करुणा चइबो आहे। इहा बि दया आहे। इहा थोड़ी मिठी दया आहे, पर असांखे दया शुद्ध कंदी आहे, चाहे कृपा हुजे चाहे करुणा हुजे। ॿी थींदी आहे संतनि महात्माउनि जी दया। संतनि महात्माउनि जी दया में इहो हूंदो आहे कि संत आम माण्हुनि जे सुख में सुखी थी वेंदो आहे ऐं दुख में दुखी थी वेंदो आहे। इहा दया आहे संत जी। संत द्वेष कोन कंदो आहे। संत परोपकार जे लाइ पाण बि दुख सहन करण स्वीकार कंदो आहे। ऋषि दधीचीअ जी असां कथा ॿुधी हुईसीं, शिव महापुराण कथा में। उनमें इहो रहिजी वियो हो कि वृत्रासुर नाले असुर हो ऐं इंद्र जो वज्र जेको आहे सो नष्ट थी चुको हो। त्रिशरा वध में, त्रिशरा खे मारण में उनखे 3 सिर हुआ। त्रिशरा खे इंद्र जो वज्र नष्ट थी चुको हो उनखे मारण में। तो वृत्रासुर खे मारणो हो, वो मरे ई न। तो कंहिं इंद्र खे ॿुधायो कि ऋषि दधीचे जूं हॾियूं जेके आहिनि से वज्र जे समान आहिनि। तव्हांखे ध्यानु आहे? उनजी हॾियुनि सां अगरि तूं अस्त्र ठाहीं त उन सां वृत्रासुर मरी सघे थो। त इंद्र ऐं ॿिया देवताऊं ऋषि दधीचे वटि आया ऐं याचना कयनि। ऋषि खे चवनि था तव्हांजूं हॾियूं खपनि परोपकार जे लाइ, असुर खे मारणो आहे। ॿियो कोई उपाय आहे ई कान, कोई उपाय कान्हे। तॾहिं ऋषिअ पंहिंजूं हॾियूं माना शरीर ॾेई छॾियईं, प्राण त्याग कयईं। उन हॾियुनि सां वृत्रासुर मरियो। इनखे चइबो आहे संत जी दया, संत जी करुणा। संत द्वेष कोन कंदो आहे। संत बिना पक्षपात जे दुख ॾिसी, ॿिए जो दुख ॾिसी मन सां दुखी थी वेंदो आहे। छो त संत लाइ त सभु जीव भूत दया, सॼो संसार हुनजो पंहिंजो ई कुटुंब परिवार हूंदो आहे। त पहिरें नंबर ते परमात्मा जी दया, ॿिए नंबर ते संत जी दया, 3 नंबर ते साधक जी दया। साधक जेको परमात्मा जी तरफ़ जे हलण शुरू कयो आहे, उहो साधक बि कंहिंखे दुख में ॾिसंदो आहे
त दुखी थी करे कुझु उनजी मदद कंदो आहे, उनजी सहायता कंदो आहे, उनखे दुखी ॾिसी करे जेको यथासंभव पुॼंदो अथसि साधक। पोइ सामान्य मनुष्य जेका दया कंदो आहे उहा अहंकार सां कंदो आहे। कोई भिखारी अॻियां अची वञेसि कि बाबूजी कुछ नहीं है, न कपड़ा न रोटी न मकान, कुछ दे दो खाने के लिए, तो ॾींदसि त सही, पर दाता थी करे, दानी थी करे, भई मां ॾियां थो, ख़ुशि थींदो ॾेई करे। ख़ुशि इन लाइ थींदो कि भाई हल हिन जो कमु त थी वियो, पर मूंखे मज़ो आयो। तो मनुष्य, सामान्य मनुष्य। ॿिया थींदा आहिनि इन खां बि निम्न मनुष्य, उहे वरी छा कंदा आहिनि, रुगो पंहिंजनि ते दया कंदा आहिनि, चुनाव कंदा आहिनि कि मुंहिंजो माण्हू कहिड़ो आहे, दान करणो आहे, पर सिलेक्ट करे छॾींदो आहे कि केवल पंहिंजनि खे ॾींदमि, जेके मुंहिंजा पंहिंजा आहिनि बसि उन्हनि खे वधाईंदमि। ते निम्न मनुष्य। ऐं हिकिड़ा इन्हनि खां बि घटिया माण्हू थींदा आहिनि, उन्हनि खे नेता चइबो आहे। उहे फोटो खीचाइण जे लाइ स्वार्थ सां दया कंदा आहिनि, दया त कंदा आहिनि पर स्वार्थ सां फोटो खीचाइण लाइ। जेसिताईं फोटोग्राफर न अचे, भली उहे बेचारा बीठा हुजनि, ॾींदसि ई कोन। चवंदसि आने तो फोटोग्राफर को तो आने दो, वो फोटोग्राफर ईंदो, हिकु केलो ऐं 5 ॼणा जले पीअंदा उन केले खे, ऐं हिकु ग़रीब खे ॾींदसि ऐं फोटो। इहो घटिया दया। तो ये दयाऊं थींदियूं आहिनि। हिकु ॿी दया थींदी आहे, जेठालाल की दया, ॾिठी अथव, अलाए केॾा गुम थी वई आहे उहा। त दया हिकु दैवी गुण आहे। हाणे असां में कहिड़ी दया आहे भीतर, कहिड़ी करुणा आहे, असां खुदि चेक कयूं, पर कोशिश कयूं कि असां कंहिंजो दुख ॾिसी करे थोड़ा द्रवित थी वञूं, असां थोड़ा कंहिंजे कमु अचूं। मनुष्य उनखे चइबो आहे। असां कंहिं ते दया कंदासीं न त भॻवान असां ते दया कंदो। इन करे चयो वियो आहे, जे दया चाही धणीअ खे यादि कर। अचो इहो ई भॼन ॻायूं। याद जो उबतो अखर आहे दया, याद जो उबतो अखर आहे दया, सा दया पाए अंगण आबाद कर, सा दया पाए अंगण आबाद कर। ॿुधण वारे जी अॻियां फरियाद कर, जे दया चाही धणीअ खे याद कर, जे दया चाही उभवारो इंसान जो आहे धणी, उभवारो इंसान जो आहे धणी, हेठि वारनि सां न वाद विवाद
अलोलुप्त्वम मतलब लोलुपता न हुअण। लोलुपता समझंदा आहियो? लालायत थियण, लोलुपता, ललचाइण। लोलुपता जो अर्थ आहे जीअं कंहिंखे स्वाद खाइण जो ॾाढो शौक़ु हुजे त वञे शादीअ ते, पहिरियों ई पहुची वञे, अञा रोटी शुरू न थी हुजे, कुर्सियुनि ते वेठो हुजे ऐं उन्हनि खे ॾिसण लॻे स्टालनि खे, ऐं स्टाल अञा सजाईंदा हुजनि, रोटी अञा हुन में भरींदा हुजनि ऐं हिनजी गिग वई अचे, इनखे चइबो आहे लोलुपता। पर इहा हिकु टाइप जी लोलुपता आहे। इन ई प्रकार जी लोलुपता थींदी आहे रूप जी लोलुपता। सुंदर रूप ॾिसे ऐं लोलुप थी वञे, ललचाइण, छा चइबो आहे, लार टपकाइण। ॿियो थींदी आहे धन जी लोलुपता। ॿिए जो पैसो ॾिसे, ॿिए जो बंगलो ॾिसे ऐं चरियो थी वञे, ॿिए जा सुख ॾिसे, कारूं ॾिसे, चरियो थी वञे, इनखे लोलुपता चइबो आहे। ॿी थींदी आहे पद जी, पद पाइण जी लालच। मतलब जीअं कोई मरंदो हुजे पाइण लाइ, उनखे लोलुपता चइबो आहे। ऐं अॼुकल्ह कनि पिया था सस्ती लोकप्रियता, झट, बिना मेहनत जे, बिना त्याग जे, बिना समय ख़र्च करे, शॉर्टकट तरीक़े में जल्दी सां सीट मिली वञे, इहो अॼुकल्ह हली रहियो आहे। छो त माण्हू ॾाढो लालायत लॻो पियो आहे। पद जी लोलुपता, ॾाढनि खे भॼन ॻाइण जी लोलुपता। मरंदियूं आहिनि कि हिकु भॼन मूंखां ॻारायो वञे, एक भॼन में गाना चाहती हूं। हुनखे भॼन ॻाइण जो शौक़ु कान्हे, मूंखे हाणे थी सम्झ में अचे, हुनखे हाईलाइट थियणो आहे। हुनखे को हुनजो शौक़ु थोरी आहे भॼन ॻाइण जो। हुनखे शौक़ु आहे कि मूंखे सभु ॾिसनि ऐं तारीफ़ कनि। तव्हांखे त भैंसा ख़बर ई हुई इहा ॻाल्हि, त ॿुधायव छो कोन मूंखे? तव्हांखे त ख़बर हो न कि छाजे लाइ पियो थी कनि इहो सभु। असां नवां त आया आहियूं संसार में, अञा सिखूं पिया था कि माण्हू कहिड़ो आहे, समाज कहिड़ो आहे, माण्हू जी मानसिकता कहिड़ी आहे। अञा असां बाबा माण्हू
बचपन गुज़रंदो आहे टिकाणनि में, दरबारनि में, शास्त्रनि जे विच में। संसार त अलाए केॾा निकिरी चुको आहे, असां होसिताईं जा पहुता ई कोन हूंदा आहियूं। पर तव्हांखे असां खां वधीक नॉलेज आहे कि माण्हू जी मानसिकता कहिड़ी आहे, माण्हू भॼन छो थो ॻाइणु चाहे। अॻे मूंखे न हुई ख़बर, मां सोचींदो हुउमि हिन जो प्रेम आहे भॻवान सां, छो त रोअंदियूं बि त हुयूं, ॻाईंदे ॻाईंदे रोई ॾियनि। पोइ ख़बर पई इहो रोअण बि हाईलाइट थियण जो हिकु तरीक़ो आहे कि ॾिसनि सभु मेरे को। वरी पोइ रोअण वारी माई वरी पोइ पुछे कैसा गाया मैंने, कैसा गाया। ये गौरवता हिनखे चइबो आहे। इहो न हुअण दैवी गुण आहे। भली सॼो संसार भॼंदो हुजे हिकु पासे, तव्हां इहा इच्छा न रखिजो कि मां बिना महिनत जे, बिना समय ख़र्च कए, बिना प्रतिभा जे शॉर्टकट तरीक़े सां हाईलाइट थियां। इहा बेवकूफ़ी न कजो, न त हुन में अची वेंदा आसुरी संपदा में, ऐं हिन खां बची विया त दैवी गुण में अची वेंदा। ज़रूरी थोड़ी है कि असां शॉर्टकट तरीक़े सां जल्दी जल्दी भली सस्ता नकली माल ख़रीद कयूं, ओरिजिनल हासिल कयूं न। तव्हां जेको ॻाराईंदा आहियो गॾु गॾु, इहो काफ़ी कान्हे छा? अलॻि ॻाइण जो बि शौक़ु अथव छा मन में? हा, तव्हांजो आवाज़ सुठो आहे छो त असांजो संग कयो अथव, त तव्हांखे किथे मौक़ो मिले, तव्हांखे आग्रह कयो वञे त पोइ भली ॻाए सघो था। पर ही न रखिजो बाहि, ॻाइण जी बाहि। खुजाल के चवनि खुजाल, हिनखे खुजली आहे ॻाइण जी। इहे सभु न हुजण खपनि। हिते ई ॻाल्हायो था, तव्हां मात्रा साहिब पढ़ंदा आहियो, शुरू में जेके ॻाईंदियूं आहिनि, ॾाढो सुठो लॻंदो आहे। कोई हूंदो बि कोन अथनि निहारण वारो, पर बाबा श्रीचंद त ॿुधे थो, ऐं ॿिया संत ॾिसनि त उन्हनि खे ख़ुशी थींदी कि गंगाधाम दरबार में मात्रा साहिब जो पाठ थींदो आहे ऐं संगत पढ़ंदी आहे। लोलुपता हिकु असुरी गुण आहे, आसुरी। लालायत रहण, के धन जे प्रति लालायत हूंदा आहिनि, के सीट जे प्रति, के तारीफ़ पाइण जे प्रति लालायत हूंदा आहिनि। मरंदा आहिनि कि मुंहिंजी तारीफ़ थिए, होनी चाहिए, न थियनि त बेचैन, ऐं हाणे जी जान लॻाए छॾींदियूं आहिनि तयार थियण में, मेकअप करण में, कि कोई बस तारीफ़ करे। ये लालायत तो पन छॾे ॾियो। साधक आयो त हिन दुनिया जी नकल खां ॿाहिरि निकिरी करे साधक ठही वञो परमात्मा जी तरफ़। कंहिं बि प्रकार जी लालायत, लोलुपता न हुजणु खपे। कंहिंखे नचण जी बाहि हूंदी आहे कि नचण जो बस मौक़ो मिले, नाचना ही है, लालायत हूंदियूं आहिनि नचण जे लाइ, पेर थिरकंदा आहिनि उन्हनि जा नचण जे लाइ। मूंखे लॻे थो उहो बि हाईलाइट थियण जे लाइ हूंदो अथनि, है न? इन में बि हाईलाइट थींदासीं, डांस कंदासीं, सभु ॾिसंदा, त ॿी का प्रतिभा बची कान्हे या माण्हूअ में। जो सस्ती लोकप्रियता लाइ लालायत लॻो पियो आहे। असां त अहिड़नि सुठनि घर जे माण्हुनि खे बि ॾिठो आहे, हेठि किरंदे सिर्फ़ु थोरी तारीफ़ पाइण जे लाइ लालायत लॻियूं पयूं आहिनि। भई सुठे घर जी खानदानी माई, सुठे घर जी शालीन माई असां ॾिठो आहे, इन जलेबियुनि जे सत्संग में वञी पंहिंजी इज़त थियूं विञाइनि, सिर्फ़ु इन छाजे चकर में कि थोरो मौक़ो मिली वेंदो हाईलाइट थियण जो, भॼन ॻाइण जो, थोरो सीट बि मिली सघे थी। उन्हनि खे दिमाग़ में भरियल आहे कि ऊंचो सत्संग आहे ॾाढो, जबकि हू हिन जो यूज़ कंदियूं आहिनि, सुठी माइंड जो हू यूज़ कंदियूं आहिनि जलेबियूं, ॿियनि खे ॿुधाईंदियूं आहिनि देखो हमारे पास ऐसे ऐसे लोग आते हैं। त असांखे कोई लालच ॾेई करे ख़रीद न सघे, असांखे ॾियूं ई न इहो पावर। असांखे कोन खपे न पद, न प्रतिष्ठा, न धन, न भॼन ॻाइण जो मौक़ो, न हाईलाइट, न स्वाद, कुछ भी न। असां में अगर ॻोढ़ा अची वञनि न परमात्मा जे लाइ, संसार लाइ न, उन मालिक सां जुड़ण में
ॻोढ़ा ब आंसू अची वञनि, इन इहा ॾाढी वॾी संपत्ति आहे। इन खां वधीक कुझु चाहिजो बि न कि सांसारिक कुझु मिले। ये सभु आसुरी प्रवृत्तियूं आहिनि, लालायत रहनि। पर जेको लालायत नथो थिए उहो दैवी गुण आहे। वो कंहिं प्रकार जो, ॾाढा माण्हू पैसो गॾु करण में लालायत हूंदा आहिनि, जमाखोरीअ में। के माण्हू कचरो गॾु करण में लालायत, जेको मिले उधी करे रख स्टोर रूम में, साफ़ करे रख अंदर, कुछ भी न वञणु खपे। त अहिंसा, सत्यम, अक्रोध, त्याग, शांति, अपैशुनम, दया, भूतेषु, अलोलुप्त्वम, मार्दवम। मार्दवम माना कोमलता। कोमलता ये असांजी कोमल आहे न, या मन सां मन जी ॾाढी कोमल अथव। ॿाहिरां तव्हांखे कॾहिं कॾहिं लॻंदी हूंदी कठोर, पर मन जी आहे न कोमल। मां हिनखे चयो थी मांसि, जेसिताईं तूं पंहिंजी उत्तराधिकारी न ॾेई वेंदी दरबार में, तेसिताईं शादी कोन थींदी। पहिरीं ॾे असांखे, जेका तो वांगुरु शेवा करे, भली तो वांगुरु अखियूं बि ॾेखारे, भली दड़का बि ॾे, बर्दाश्त कंदासीं, पर सेवा करे। मन जी त कोमल आहे न। कोमल माण्हू जी त सेवा कंदो आहे, जंहिंजो भीतर सां जेको कोमल हूंदो आहे। नारेल वांगुरु बि हूंदा आहिनि ॾाढा माण्हू, ॿाहिरां सख़्तु मन मां कोमल। इहो दैवी गुण अथव। ॾाढा माण्हू ॿाहिरां कोमल हूंदा आहिनि, बिल्कुलु नाज़ुक, पर भीतर में ॾाढा कठोर हूंदा आहिनि। तव्हां उनजी ॻाल्हि का कटे ॾेखारियो, जिद ते बीह रहंदव, भली प्यार सां ई, पर पंहिंजी ॻाल्हि खे छॾींदा ई कोन। जेको चई छॾियो सो चई छॾियो। कोमल उनखे चइबो आहे जेको तयार आहे सत्य खे स्वीकार करण जे लाइ। कॾहिं कॾहिं असां ग़लति बि हूंदा आहियूं, जंहिं ॾींहुं असांजी ग़लती नज़र अची वञे त स्वीकार कयूं, हिनखे चइबो आहे कोमलता। असां लचीला हुजूं, असां कोमल हुजूं, जिद ते न हुजूं कि मां हीअं ॿुधो आहे त इहो ई सही आहे। इहा कोमलता दैवी गुण कान्हे, ॿाहिरीं ॿाहिरीं। भीतर सां माण्हू कोमल हुजे, उनखे मार्दवम चयो वियो आहे। मार्दवम, कोमल। नेक्स्ट, हिरीम। हाणे हिरीम अखर त आहे एतिरो सो, पर हिनजी व्याख्या ॾाढी वॾी आहे। हिरीम जो अर्थ अथव, ॿ टे हिन जा बि ॿ टे अखर मिलाए करे हिकु परिभाषा ठहंदी। समाज में जेके नियम आहिनि कुझु, उन्हनि नियमनि जो पालन करण, इहो आहे हिरीम। नैतिकता, नैतिकता दैवी गुण आहे। मां जबकि हमेशा चयो आहे कि झूठी नैतिकता छॾे ॾियो। हिते झूठी नैतिकता न, सची नैतिकता जी ॻाल्हि आहे। जेको माण्हू शीलवान आहे, संकोची आहे, जेको समाज जे नियम जे विपरीत हलण में शर्म तो महसूस करे, इहो दैवी गुण अथव। इनखे चइबो आहे हिरीम। जंहिंखे शर्म आहे, ख़ासकर स्त्रियुनि जे लाइ अथव इहो। फ्रैंक थियण सुठी ॻाल्हि आहे, पर हिकु समाज कुझु नियम ठाहे छॾिया कि भाई ही ग़लति आहे, ही सही आहे। हालांकि ये शाश्वत नियम कोन्हनि, इहो बि मां क्लियर कयां। ही परमात्मा के पाइण जा नियम कान्हनि। संसार समाज जेके नियम ठाहे छॾिया, इहे केवल सुविधा जे लाइ आहिनि। भाई जीअं नियम थींदो आहे कि बाई तरफ़ हलणो आहे, रोड में गाॾी हलाइणी आहे लेफ्ट साइड, त इहो नियम आहे। इन में बाई तरफ़ हलणो ई पवंदो। कोई चए न मां त हुन पासे ई हलंदुमि, तो उनखे चयो वेंदो आहे असामाजिक। समाज जे नियम जो पालन नथो करे, ही अलॻि थो वञणु चाहे, उनखे असामाजिक तत्व चइबो आहे। मुल्ला नसरुद्दीन जो पुटु ॾाढो जिद्दी पैदा थियसि, हर ॻाल्हि चए उल्टो ई कंदुमि। हू चयसि स्कूल वञ, चए स्कूल कोन वेंदुमि, जिद ते मां उल्टो ई हलंदुमि। पोइ नियम मञींदो ई कोन हो।
वो मुला गुस्से में किरी चई ॾिनई चीज मां जेको भी चवे वो बिल्कुल न कजा, बिल्कुल न कजा तूं। हाणे इहो नियम हाणे इहो करे ॾेखार। तूं चईंदो न मां तव्हांजो उल्टो ई कंदुमि, त हाणे मां जेको बि अॼुकल्ह तोखे चवां उहो न कजां, या मां उहो कंदुमि। तो मुला जी बस ठीकु आहे, मां इहो ई पियो चाहियां। ॾाढा माण्हू समाज जे नियमनि खे न मञींदा आहिनि। हा, संत महात्माऊं भी नियमनि में कोन हलंदा आहिनि, पर उहे वरी कंहिंजो नियम भंग कोन कंदा आहिनि, ॿिए खे डिस्टर्ब कोन कंदा आहिनि। हू पंहिंजे परमात्मा जे चाल में हूंदा आहिनि, हू परमात्मा जे नियम सां हलंदा आहिनि। पर हिरीम चइबो आहे लज्जा खे, हिरीम चइबो आहे संकोच खे, हिरीम चइबो आहे सामाजिक नियम परंपराउनि खे। पर ध्यान रखिजो, मां हमेशा चयो आहे कि केवल हिते हिक ई नियम गुण खे पकड़े वेही न रहिजो। इहो न सोचिजो कि हाणे भीड़ जेको करे उहो ई सही आहे। न, भीड़ जो त नियम मटिजंदो रहंदो आहे। जेको नियम मटिजे उहो भली फॉलो कजे। हालांकि वो शाश्वत नियम कान्हे। समाज जो नियम कोई परमात्मा सां कोन मिलाईंदो, केवल हिक व्यवस्था आहे। ऐं सच्चा संत, समझदार संत हिन नंढा नंढा नियमनि में बहसबाजी कोन कंदा आहिनि, हू फॉलो कंदा आहिनि कि हा भाई हल ठीक है। रजब रोश न कीजिए, कोई कहे क्यों है, हंसकर उत्तर दीजिए हाँ बाबा यूं है। ओशो चवंदो आहे कि अगर नंढे नंढे ॻाल्हियुनि में तव्हां विवाद कंदा न त वॾे मसले में तव्हां कोन पहुची सघंदा। मीरा समाज खां अलॻि थी वई, पर हिकदम थोड़ी अलॻि थी। पहिरीं सामाजिक नियम फॉलो कयई, नंढा नंढा नियमनि में हीअ मुंहुं जोरी न कंदी हुई। नंढा नंढा नियमनि में त समाज जे परंपराउनि सां ई हलंदी हुई। पर जॾहिं वॾो निर्णय अची वियो कि हाणे परमात्मा पाइणो आहे या संसार, त पोइ घोषणा कई पायो जी मैंने राम रतन धन पायो। उते न चवण जी शक्ति तॾहिं ईंदी जॾहिं असां पहिरीं शक्ति बचाए रखंदासीं। न चवण, हर किथे न कबी आहे। नंढड़नि नंढड़नि मसलनि में ओशो त इहो बि चवंदो आहे कि नंढड़नि नंढड़नि में तव्हां पंहिंजी एनर्जी न विञायो, पोइ सुधरंदव कोई बि कोन। इहा एनर्जी लॻायो पंहिंजो पाण खे तराशण में, पंहिंजो पाण खे साधण में। तव्हां में अगर खुशबू अची वई त काफ़ी आहे। तव्हांजी खुशबू फैलजंदी, पाण ई माण्हू महकजंदा। हिकिड़ो बुद्ध पैदा थींदो आहे त घणेई महकजी वेंदा आहिनि। हिकु गुरु नानक पैदा थींदो आहे त घणेई जागी वेंदा आहिनि। बाक़ी हिक हिक खे जागण जेके ग्रुप ठाहे करे चवंदा आहिनि न भाई असांजो मिशन आहे, असांजो सेंटर आहे, असां समाज खे सुधारींदासीं, कोन कुछ थियणो आहे। छो त हिकु सुधार 10 नयूं समस्याऊं पैदा कंदो आहे। जे जलेबिन छा मिशन ठाहियो हो कि टिकाणे में माण्हुनि खां कढणो आहे ॿाहिरि, टिकाणे में कोई न वञे, बावन वटि न वञे। हाणे माण्हू त कोन विया बावन वटि मान लो, पर घणियूं 10 समस्याऊं ॿियूं अची वयूं उन जलेबिन जे द्वारा। या ॿिया जेके असां ॾिसूं था ब्रह्मा कुमारी माण्हुनि खे सेखारियनि कि यहाँ वहाँ मत भटको, एक ही में आओ। त एक जे अचण चक्कर में हुननि सनातन धर्म ई छॾे ॾिनो। त हिकु समाधान 10 नयूं समस्याऊं पियो थो पैदा करे। ऐं जेका जबरदस्ती सुधारण जी कोशिश थींदी आहे न, उहा विफल वेंदी आहे। इन खां सुठो असां महकजी वञूं। ओशो जो चवणु आहे असां जागी वञूं, असां हिन संसार जे विच में रही थोरो अलॻि थी वञूं। वाद विवाद न कयूं, वाद विवाद मिटावो आपा। अहंकार छॾे करे वाद विवाद खां बचूं ऐं संसार जी हा में हा मिलाए हलूं। जेके नियम आहिनि ॾाढी वरी जबरदस्ती उलझंदियूं आहिनि समाज जे नियमनि सां। कैसा होता है क्या, तीजड़ी से क्या होता है, उत्तरायण से कुछ नहीं होता। अरे तू छोटी बहस करी, तू खाली चओ ना हा हैप्पी मकर संक्रांति, छोटी उलझी है लोग।
इनमें थोड़ी बहस कबी आहे। तो कोई गोरीडो खणी खा, उनखे बि खाराए, उनमें दिक्कत कहिड़ी आहे? तीजड़ीअ में तूं भली विर्त न रख, पर तूं बहस छो थी करी? इनमें एनर्जी नष्ट थी वेंदी आहे। त श्री कृष्ण भगवान उनखे गुण थो चए जेको परंपराऊं समाज जा नियम फॉलो करे थो, जेको शर्म लज्जा संकोच रखे थो, इहो नियम थो। जेको सक पकाए थो, इहो गुण आहे, इहो दैवी गुण आहे। कि समाज जे विपरीत को घटना थिए ऐं सक पकाइजी वञे का स्त्री, त इहो सुठो गुण आहे, इहो दैवी गुण आहे। त भगवान जो तव्हां में गुण रखे, बरक़रार रखे, ऐं मां ई वरी तव्हांखे सक पकायां, इहा परमात्मा जे अॻियां वेनती आहे। तव्हां हलो सामाजिक नियमनि में, ऐं मां तव्हांजा टोड़ींदो वञाव, इन में मज़ो अचे। इहा ई कामना आहे भगवान जे अॻियां। हिते सत्संग खे विराम था ॾियूं। बोल श्री कृष्ण भगवान की